अच्छा, ही हिनखे अञा गुस्ल कयो वेंदो बगैर गुस्ल जे आहे, गुस्ल करे और फिर इसको जो है आप जो है दफनाने के लिए ले जाओगे, सही? अंदर ही सर्द खानो आहे। हींअर मुंहिंजो ही पहिरियों वीडियो आहे, पर मां हिकिड़ी अजीब कैफ़ियत आहे, हिकिड़ो सम्झो न मुंहिंजो कंडीशन हिकिड़ी, मुंहिंजा हथ बि ॾकंदा, छो जो मैयतूं मां ॾिठियूं न आहिनि। अॼु मुंहिंजो फस्ट टाइम आहे त हिन मां सर्द खाने में अंदरि आयो आहियां। हेॾा ही बि जेको आहे तव्हां ॾिसो, लेडीज़ खे हिते गुस्ल ॾियाराईंदा आहिनि, बाक़ी सामान कफ़न वग़ैरह जेके आहिनि उहे पाण ॾींदा आहिनि। ऐं जीअं साईं ॻाल्हि कई त असांजी हिकिड़ी जेको आहे हिते लेडीज़ शामिलु हूंदी आहे, बाक़ी जंहिंजी मैयत हूंदी आहे उहे हुन जा 2 ॼणा हुजनि या 3 ॼणा हुजनि, उहे हुननि सां। अच्छा दोस्तो, 3000 में हे गुस्ल बि ॾींदा आहिनि ऐं मैयत खे जीअं बिल्कुलु हिकिड़ो घर जो भाती तयारु करे ऐं क़ब्रिस्तान ताईं जीअं वठी न वेंदो आहे, 3000 में हे गुस्ल ॾींदा आहिनि ऐं 24 कलाक हिनखे रखंदा आहिनि। हिन एयर कंडीशन वारे कमरो तव्हां हिनखे चई सघो था। ऐं तक़रीबन हिते रोज़ जी बुनियाद ते जी भाउ ॻाल्हि कई त 20-25। दोस्तो साथियो, अॼु मां अव्हांखे ॾेखारण पियो वञा हिकु अहिड़ी ख़ासि जाइ जंहिंखे सर्द खानो चयो वेंदो आहे। हीअ जाइ उन्हनि हालतुनि लाइ ठहियलु आहे जॾहिं को अज़ीज़, को पंहिंजो, को रिश्तेदार असांखे छॾे हिन दुनिया मां हलियो वञे ऐं संदसि जिस्म कुझु वक़्त लाइ महफ़ूज़ रखिणो पवंदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त असांजा अज़ीज़ रिश्तेदार, माइट मिट शहरनि खां या ॿाहिरि मुल्कनि मां ऐं ईंदा आहिनि, उन्हनि खे अचण में वक़्तु लॻी वेंदो आहे। उन वक़्तु घणो करे मैयत खे संभालणु ॾुखियो थी पवंदो आहे, ख़ासि करे जॾहिं फ़ौत थियल माण्हू तमामु घणियूं मेडिसन दवाऊं वरितियूं हुजनि या खाधियूं हुजनि। सर्द खानो उहा ई जॻह आहे जेको उन वक़्तु असांजे लाइ मददगार साबित थी सघे थो। हिते लाशनि खे कुझु वक़्त लाइ रखी सघिजे थो जीअं सभु अज़ीज़ अची सघनि ऐं गॾिजी आख़िरी रस्मुनि में शामिलु थी सघनि ऐं प्यार सां इज़त सां अलविदा चई सघनि। सर्द खाने जो ही मुंहिंजो पहिरियों वीडियो आहे, मूंखे अजीब लॻे थो पर हीअ तव्हांजे लाइ वॾी मालूमात आहे। मैयत बॉक्स आहे हिननि जो, हीअ जेको ॾिसो था पिया, ऐं हीअ AC वारा जेके पखा उहे हलनि था पिया। ऐं हींअर हिते थधि एतिरी आहे जो माना मुंहिंजा हथ बि जेको आहे हीअं ॼमी विया आहिनि, थधि तमामु घणी आहे। ऐं हीअ मुंहिंजो पहिरियों वीडियो आहे ऐं मूंखे भरण में बि हिकिड़ी माना तकलीफ़ बि थिए थी ऐं मुंहिंजा हथ बि ॾकंदा, छो जो मैयतूं मां ॾिठियूं न आहिनि। अॼु मुंहिंजो फस्ट टाइम आहे त हिन मां सर्द खाने में अंदरि आयो आहियां। हेॾा ही बि जेको आहे तव्हां ॾिसो मैयत पई आहे ऐं जेके बि हे खाना वग़ैरह ठहियल आहिनि, इहे सभु हिते जेको आहे मैयतूं पयूं त कीअं हिते माण्हू था अचनि डेली बेसिस जे हिसाब सां, ऐं तव्हां हुननि खां केतिरो पैसा वग़ैरह वठो था, सो इहो सॼो कुझु मां तव्हांखे ॿुधाइण वारा अचो। अच्छा, ही हिनखे अञा गुस्ल कयो वेंदो बगैर गुस्ल जे आहे, गुस्ल करे और फिर इसको जो है आप जो है दफनाने के लिए ले जाओगे, सही ना? अच्छा ठीक दोस्तों, ये अञा हिनखे गुस्ल थींदो। अच्छा, ये जो इनके मालकान आएंगे अब रख के चले गए। अच्छा ठीक। सो दोस्तों, ये सॼो सर्द खानो आहे ऐं तकरीबन इसमें कितनी मैयतें आ जाती है? 3, 6, 9, 12, 18, 25, 30 आ जाती हैं। और रोज़ की बुनियाद पे कितने तकरीबन मैयतें आती हैं आपके पास? रोज़ के बुनियाद में तकरीबन आ जाती होंगी 20-15 आ जाती हैं। और मैयत से आप कितने पैसे लेते हैं जो उनके मालकान होते हैं? 3000 रुपये का फंड होता है हमारा। 3000 का गुस्ल भी होता है, कफन भी होता है। अच्छा। और रखने का 24 घंटे तक रखने का भी होता है। 24 घंटे यानी 2 दिन नहीं रख सकते? नहीं रखते हैं, लेकिन फिर तो 1500 रुपये चार्जेस बढ़ जाते हैं। अच्छा, यानी 3000 से 4500 हो जाते हैं। अगर 24 घंटे गुजर जाएँ तो फिर ये 1500 रुपये बढ़ के 4500 रुपये जाते हैं। ठीक। अच्छा दोस्तों, 3000 में हे गुस्ल भी ॾींदा आहिनि ऐं मैयत खे जीअं बिल्कुलु हिकिड़ो घर जो भाती तयारु करे ऐं क़ब्रिस्तान ताईं जीअं वठी न वेंदो आहे, 3000 में हे गुस्ल ॾींदा आहिनि ऐं 24 कलाक हिनखे रखंदा आहिनि। हिन एयर कंडीशन वारे कमरो तव्हां हिनखे चई सघो था। ऐं तक़रीबन हिते रोज़ जी बुनियाद ते जी भाउ ॻाल्हि कई त 20-25 माण्हू ईंदा आहिनि, को 24 कलाक रखंदो आहे, पर 24 कलाक खां बि अगरि टाइम वधी थो वञे त पोइ 1500 रुपया उन जा चार्जिस जेको आहे सो वधी वेंदा आहिनि। टेम्परेचर कितना होता है ठंड वाला? -0। सही। अच्छा, हेॾे वरी जेको आहे न हिते गुस्ल वग़ैरह ॾींदा आहिनि मैयत खे।
वेंजाण करण ही सॼी माना हिते ही मैयत खे गुस्ल वग़ैरह ॾींदा आहिनि। गुस्ल का है, यहाँ पे कफन वगैरह पहना के इनको तैयार वगैरह कर देते हैं बिल्कुल धरती। और वो कितने घंटों में हो जाता है ये सारा कुछ ये आपका? आधा घंटा लगता है गुस्ल बॉडी तैयार करने में ना। अच्छा, फिर वो मर्जी के मुताबिक जो उनके रिश्तेदार हैं उनको अपने कब्रिस्तान में लेके जाते हैं। हाँ, फिर वो जो जहाँ पे उनको दफनाना होता है फिर वहाँ पे ले जाते हैं, जिनको तैयार करके अंदर रखना होता है, टाइम होता है तो फिर। अच्छा, वो मैयत बस भी आपकी होती है जो वो लेके जाती है? होती है हमारे पास, वो वही लेके जाती है कब्रिस्तान तक। तो ये कहाँ कौन से इलाके तक आ जाते हैं आपके पास लोग? तकरीबन ये पूरा इलाका चलता है, यहाँ से लेके अपने क्या कहते हैं गुलशन अदीद जो है ना, घारों तक भी आते हैं। हाँ। घारो, डिग रोड, गुलशन अदीद के भी लोग आते हैं। उधर कट्टा भी जाती है बसें हमारे कट्टा। अच्छा। सही। सर्द खानो हिन दौर जी ज़रूरत भी आहे ऐं हिकु वॾी सहूलियत बि। काफ़ी भेरा ईअं बि थियो आहे त वारस मजबूरीअ करे इंतज़ारु नथा करे सघनि ऐं मैयत खे दफ़न करे छॾनि था। सर्द खानो जेको न सिर्फ़ु लाश खे महफ़ूज़ करे थो पर ख़ानदान खे गॾु थियण जो हिकु वक़्तु बि ॾिए थो। उन सां गॾोगॾु मैयत अगरि घर में पई हूंदी आहे त ख़ासि करे गर्मियुनि में बर्फ़ जी बि ज़रूरत पवंदी आहे। जो वो ताकि मर्दन जो मुंह दिखाए वाली ही लेडीज जो है। अच्छा, लेडीज के लिए भी तो होगी ना? लेडीज का, हाँ, लेडीज का इंतजाम है। अच्छा, लेडीज का नाम है वाला अंदाज़ है, ये बाहर जेंट्स के लिए। इधर वो गुस्ल के लिए लेडीज अलग सी होती है ना? एक हमारी होती है, 3 उनकी होती है। एक उनकी होती है जो उनकी मैयत होती है। हमारी जो गुस्ल देने वाली होती है वो यहाँ पे मौजूद होती है, बाकी घर वाले शामिल हो जाते हैं लेडीज जो। तो फिर वो 2 हो या 3 हो? 2-3 हो, अपने शामिल होकर इत्मीनान से काम। ठीक दोस्तों, ही लेडीज खे गुस्ल ॾियाराईंदा आहिनि, बाक़ी सामान कफन वग़ैरह जेके आहिनि उहे पाण ॾींदा आहिनि। ऐं जीअं साईं ॻाल्हि कई त असांजी हिकिड़ी जेको आहे हिते लेडीज़ शामिल हूंदी आहे, बाक़ी जंहिंजी मैयत हूंदी आहे उहे हुन जा 2 ॼणा हुजनि या 3 ॼणा हुजनि उहे हुननि सां उहे शामिल हूंदा आहिनि। अच्छा, ये मैयतों के ऊपर जो ये कफन वगैरह आता है, ये इसकी जो है आप फेंक देते हैं, कहाँ पे फेंकते हैं फिर? ये कचरे वाले चिंची आज चल रहे हैं ना, चिंची वाले। अच्छा, वो हफ्ते में या महीने में? दूसरे तीसरे दिन अपने आ जाते हैं वो तो। दूसरे तीसरे दिन। हाँ दोस्तों, ये कफन वग़ैरह जा कपिड़ा जेके ईंदा आहिनि मैयत सां गॾु उहे हिते जमा थींदा आहिनि ऐं जमा थींदा आहिनि त पोइ वरी हो खणी वेंदा आहिनि जेके रक्शे वारा जेके कचरे वारा आहिनि उहे खणी वेंदा आहिनि। अच्छा, ये अंदर की तरफ क्या है? बॉक्स वगैरह हैं, जनरेटर वगैरह। अच्छा, ये ताबूत जिते मैयत वग़ैरह ईंदी आहे, ये ताबूत हुन जा ये भी आप ही देते हैं या वो मैयत वाले लेके आते हैं? नहीं, ये लोग हमें देते हैं। आगे छुट्टे जैसे पंजाब वगैरह, अंदर सिंधु जो जाती है। अच्छा, ठट्ठे, घारो या लाड़काना यानी खैरपुर तक भी जो है ना इस ताबूत में पैक करके आप जो है गुस्ल करके दे देते हैं। जाना होता है ताबूत में। सही दोस्तों, ही जेके तॾा जेके असां चऊं था सिंधी में तॾा बि पिया आहिनि ऐं हे ताबूत जेके आहिनि हे ताबूत बि हे ई ॾींदा आहिनि त पोइ जीअं लाड़काणे जो का मैयत आहे, का खैरपुर जी आहे या सखर, माना पूरी सिंध में जेको आहे हुननि जो कमु थिए थो पियो, हे ताबूत हुन में मैयत विझी करे होॾे जेको आहे मोकिलींदा। हीअ बि जेकी मैयत पई आहे उहा बि हींअर आई आहे ऐं हिनखे गुस्ल ॾेई करे ऐं पोइ तक़रीबन कलाक ॾेढ में तयारु कंदा हिनखे। फोन आती है हमारे पास, उसके बाद हम लोग यहाँ से एंट्री करते हैं। ये हमारा एंट्री फॉर्म है और जो गुस्सा लेके आते हैं सिर्फ उसकी एंट्री होती है। सही है, जो लेके आते हैं। जो लेके आते हैं। अच्छा, मैयत का शनाख्ती कार्ड वगैरह कुछ भी नहीं। अगर इन केस खुदा न खास्ता हादसा है या खुदकुशी है, सही, या कोई मर्डर है, उसका हम लोग डेथ सर्टिफिकेट लेते हैं। डेथ सर्टिफिकेट और ID कार्ड लेते हैं। ठीक। अदरवाइज अगर हमें जरूरत नहीं होती। अननोन नहीं रखते। अननोन नहीं रखते ना, जो जिस बंदे की मैयत हो, जिस घर वालों को वो ही लेके आते हैं, किसी वो गैर की नहीं लेते। मतलब जैसे हादसा हो गया रोड पे, सही है, इंतकाल हो गया उसका, यहाँ ला के ऐसा नहीं। अच्छा, ये जो इदारा है आपका माशाल्लाह से 3000 तो बहुत कम है, तो ये मैं आपसे पूछना चाह रहा हूँ कि क्या फंडिंग होती होगी? क्योंकि 3000 तो बहुत कम है। फंडिंग नहीं होती। फंडिंग नहीं होती, बस अल्लाह ही समझो चला रहा है। तो कितनी मैयतें आती होंगी रोज़ आपके पास? पता नहीं है, आज इतनी है, कल हो सकता है कि 2। आज मतलब ये 13 लिखी हुई 13 है ना, 13 मैयतें हैं। सही। हो सकता है अगले दिन 2। अच्छा, कोई पता नहीं, पता नहीं। तो हो सकता है उसके अगले दिन 25 हो जाए। सही बात, फिक्स नहीं है। अच्छा, ये एड्रेस आप बता दें लोगों को ताकि मालूम पड़े। मलीर काला बोर्ड बर्फ खाना स्टॉक। सही। इमाम बारगाह, हुसैन इमाम बारगाह। ठीक है, जबरदस्त। दरबार हुसैन इमाम बारगाह। हाँ दोस्तों, हले तो
हाँ दोस्तों, जी तो तव्हां एड्रेस ॿुधी वरी भी तव्हांखे मां ॿुधायां मलीर बराबर खाना हाँ मलीर काला बोर्ड बराबर जेको आहे सो कौन सा बर्फ़ खाना सो इहा मुकमल एड्रेस आहे। सो ही सर्द खानो आहे। हमेशह माण्हू खे प्रॉब्लम थींदा आहिनि ऐं मुश्किलातूं थींदियूं आहिनि, मैयत रखण जे लाइ परेशान हूंदा आहिनि ऐं पोइ जल्दी जल्दी जेको आहे दफ़न जेको आहे सो कंदा आहिनि, पंहिंजे वारस जेके ॻोठाई हूंदा उन्हनि खे बि न ॾेखारे सघंदा आहिनि। सो ही मालूमाती वीडियो उमेद है तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं उहे माण्हू जिन खे 3000 में कफन भी शामिल है। सही है, वो बता दिया मैंने। कफन और गुस्ल दोनों शामिल है। कफन गुस्ल 3000 में इहो ॿई माना शामिल 24 घंटे की 24 कलाकनि जा ऐं के हिकिड़ो माना अगरि वधी बि वियो ॾींहुं त उन 1500 रुपया अलॻि सां जेको आहे चार्ज। ही एंट्री आहे ख़िदमत ख़ल्क़ फाउंडेशन जे नाले सां ऐं हिन में तव्हांखे मां ॾेखारे सघां थो त मुकमल जेको आहे सो हिन जी एंट्री ईअं थींदी आहे। नालो रसीद नंबर हूंदो आहे, मरने वाले का नाम, अस्पताल या जगह से मैयत लाई गई, मैयत लाने वाले का नाम, सभु कुझु हिन में मौजूदु आहे। ऐं फ़ोन नंबर जेको आहे सो उहो टेलीफोन जो 021 34 11 25 25 लिखियलु आहे। ये हमारे हेड ऑफिस पे ही हेड ऑफिस जे लिखियलु आहे। ऑफिस ST 7 ब्लॉक 14 फिल्डरल बी एरिया कराची। ही मुकमल एड्रेस हिन जी हीअं आहे। वरी भी मां तव्हांखे नंबर ॾसियां त हिन जो नंबर हीअं आहे। अगरि तव्हां फ़ोन वसीले या टेलीफोन वसीले कॉल करे वधीक मालूमात अगरि तव्हांखे मिली मुश्किलात थी थिए एड्रेस जेको आहे सो सम्झण में, त तव्हां हिन नंबर ते कॉल करे सघो था। सर्दखाने जे इंचार्ज ऐं उनजे मुलाज़िमनि जो मां शुक्रियो अदा कयो ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो न, ही वीडियो मालूमाती आहे, हिन मां फ़ाइदो वठी बि सघो था, फ़ाइदो ॾेई बि सघो था, छो जो ही सदका आहे जारी आहे। मां एड्रेस ऐं नंबर वरी बि हिन वीडियो जे मथां ॾेई थो छॾियां, तव्हां नोट करे छॾियो।